आहे बरसात केड़ी खास मुद में वसंदी आहे? सावण जी मुद में। वेरी गुड। बरसात केड़ी मुद में वसंदी आहे? केड़ी मुद में? सावण जी मुद में। थराई कोस्तानियूं पोखूं छाते थींदियूं आहिनि? छाते थींदियूं आहिनि? छाते? बरसात ते। सवाल नंबर 3 आहे गंदे पानी में विझण सां छा थो थिए? लारे बाबा तव्हां ॿुधायो। बीमारियूं। तेज ॿुधायो। बीमारियूं थियूं थियनि। छा थियूं थियनि? माना इन जो मतिलबु मींहं जो बीठल पानी जेको हूंदो आहे उन में असांखे विझणु न खपे। अगरि तव्हां उन में विझंदो तव्हांखे छा थींदो? बीमारियूं थींदियूं। इन जे करे पंहिंजो घर, पंहिंजो क्लास, पंहिंजो स्कूल साफ़ ऐं सुथरो रखंदा कयो। हाणे वरी लफ़्ज़ माना आहिनि। वसकारो जी माना छा आहे? वसंदड़। वेरी गुड। शाबाश। छा आहे माना? वसंदड़। सुराण जी माना छा आहे? छा माना आहे सुराण जी? खुशबू। वेरी गुड। वेरी गुड। शाबाश।